मुरीद जेको आहे उन्हनि खे ऐं जेका अॼु असांजो मोहबत सां इस्तक़बाल कयो, असांजी आमद ते जंहिं ख़ुशी जो इज़हार कयो आहे ऐं शान निगार ते दुआऊं आहियां अलाह सां खे ख़ुशियूं ॾेखारे, हमेशह पंहिंजे बचनि सां, पंहिंजे बुज़ुर्गनि सां, पंहिंजे ॻोठनि सां तव्हांजी मोहबत ऐं सलूक रहे। दरगाह हमेशह अव्हांजे लाइ दुआ घुरायो आहे। अव्हांजे मामून टाइम सां असांजी नंढपण खां वठी जेका मोहबत रही आहे उन जूं निशानियूं अॼु बि मूंखे यादि आहिनि। हीअ उताक हुजे, हीअ घटी हुजे, मस्जिद शरीफ़ हुजे, हिते ई असां ईंदा हुआसीं, राति जो रहंदा हुआसीं ऐं जॾहिं सफ़र में ख़बर पवंदी त मामूं ताईं ईंदासीं त सॼो दिन में अजीब ख़ुशी थींदी हुई। उते वञो, उते जे माण्हुनि सां मिलंदासीं ऐं केतिरा असांजा दोस्त असांखे छॾे विया आहिनि। अलाह साईं उन्हनि खे जन्नत जे तमामु आला मुक़ामात में करो। असांजो अलाह खान वॾेरो तव्हांजो एॾो मोहबत इहो एॾो प्यारु कंदड़ हो ऐं दरगाह तां सिरपुर पढ़ण लाइ तयारु हूंदो हो। उन जा महिमान थींदा हुआसीं। अॼु बि उन साॻी उतार कयूं ऐं उन सां गॾोगॾु जेके उस्ताद मोहम्मद मिठल हुयो, उस्ताद वरी मोहम्मद हुयो, कमदार साहब हुयो, कमदार जो नालो छा मतिलबु त हर माण्हू सां अहिड़ी मोहबत जो लॻाव हो उन्हनि खे अॼु असां विसारे नथा सघूं। उन दुआ घुरंदासीं अलाह साईं उन्हनि खे जन्नत जे आला मुक़ामात में रखे। तव्हांजी मोहबत जेका दरगाह सां आहे, जेको सिलसिलो आहे, उहो क़यामत ताईं क़ाइमु रहे। साईं रोशन शाह माशाअल्लाह जॾहिं आउं यूनिवर्सिटी में वियो त पोइ साईं खे मूं गुज़ारिश कई कि हाणे तव्हां मुरीदनि वारो ऐं खाधो संभालियो त असां वरी सियासी तरह सां हेॾे जेका छिकताण आहे टाइम बचे कोन थो, तव्हां सही नमूने सां मुरीदनि खे टाइम ॾियो। पर इन ई खां अॻु में मूंखे यादि हो 35 साल आउं आयो आहियां इन ई खां 35 साल 30-35 साल मूं ज़िंदगी हिते गुज़ारी तव्हां सां सफ़रनि में। कॾहिं मुला मुखड़ी स्टेशन ते लहंदा हुआसीं ऐं उतां वरी नरली ईंदा हुआ, उतां थींदा वरी बगोटो ते हूंदा। उन वक़्त में हिकिड़ो केवड़े खान जो हिकिड़ो ॿियो ॻोठु हूंदो, वरी उतां कंहिं घोड़ीअ ते या कंहिं पंहिंजो बैलगाॾीअ ते उतां सफ़र थींदो ऐं पोइ अची तव्हांजे ॻोठ में पहुचंदासीं। कॾहिं वरी पेट साईं ते वञी ज़ियारत करे वरी उतां मोटंदासीं, टांगे ते ईंदासीं। मतिलबु हिकिड़ो अजीब सिलसिलो हूंदो हो अचण जो, वञण जो, पहुचण जो। पर मोहबत उहा साॻी जेका अॼु गाॾियुनि ते अचूं था या पंधु ईंदा हुआसीं या घोड़नि ते ईंदा हुआसीं, प्यारु ऐं सिक उहा ई हूंदी। अल्हम्दुलिल्लाह अॼु बि उहा क़ाइमु आहे। ऐं ख़लीफ़ फैज़ो मूंसां गॾु आहिनि वीचारे बि असां सां ॾाढा ॾन ॾिना। ऐं अॻे इहे वॾियूं पेटियूं चमड़नि वमड़नि जूं कोन हूंदियूं, लोह जो पेटियूं हूंदियूं। उन वीचारे खे सदाईं लोह जी पेटी हूंदी। पोइ जेकॾहिं मुला मखण ते लहूं त पेटी हिन जे ॻोल्हे ते, जेकॾहिं असां बिटलणी जे लहूं स्टेशन ते त बि हिन वीचारे जी पेटी ॻोल्हे ते। पोइ घोड़ी कॾहिं हिकिड़ी हूंदी, कॾहिं ॿ टे घोड़ा हूंदा। पोइ हिकिड़ी घोड़ी त वरी ॿियो घोड़ो न हुजे त वरी हे वीचारो पंधु पेटी ॻोल्हे ते। पोइ हिकिड़े भेरे क्वार्टर वञे पेटी केरे विझई हिन पासे ॾे जाए मारे ॻोठ पिया अचूं, उते क्वार्टर पियो आहे, असां घोड़े ते हुआसीं। हमरा हिन जो टप ॾिनो त टप न ॾेई सघियो, पाण त पियो पेटी पाणी में हले। मां चयो बाबा हिन वागा कपिड़ा तुम्हारा हड़ विया आहिनि। अहिड़ियूं हुया। ऐं हाणे जॾहिं साईं रोशन जा 40 साल तव्हांजी ख़िदमत ते आयो ऐं
ज़िंदगी जा सिलसिला हुनखे यादि कयूं पिया अलाह हुनखे जन्नत जे आला मुक़ाम में रखंदो हुन मुकमल खां मुरीदनि खे टाइम ॾिनो इवन इन ताईं जो को गज़ियो थी पवंदो हो उन में बि अची शरीक थींदो हो असां हुनखे मुकमल आज़ादु कयोसीं इन सभिनी कमनि खां ज़मीनदारियुनि खां सियासतुनि खां ॿियनि धंधनि खां त जीअं हुनजो सॼो टाइम तव्हां ॾियो छो जो तव्हां बि असांजे लाइ हिकु घर वांगुरु आहियो मुरीद जेको आहे उहो बचनि वांगुरु आहे हिकु घर वांगुरु आहे उनखे संभाल बि ईअं करणु खपे जीअं पंहिंजो माण्हू कुटुंब जी कंदो आहे पंहिंजे घर जी कंदो आहे ऐं पंहिंजे मिट माइट जी कंदो आहे इन करे साईं रोशन जा अल्हम्दुलिल्लाह उन पंहिंजे कोल खे निभायो उन पंहिंजे लफ़्ज़ खे निभाई ऐं उहा सां एॾी मोहबत कंदो हो जो संदसि वञण खां अॻु में जॾहिं हुन सां मुलाक़ात थी जॾहिं असां इलेक्शन में वियासीं हिन में वोट की उतां मोटियासीं त अल्हम्दुलिल्लाह जेके बि पोलिंग स्टेशनूं उन्हनि असांखे ॾिनियूं जिते पीपुल्स पार्टी ॿारनि जे करे न खटी सघंदी 40 साल गुज़री विया कोई पोलिंगूं न खटी सघंदा हिन दफ़े साईं रोशन जी महिनत सां असांजी महिनत सां अलाह जे रसूल जे कर्मनि सां साईं महर साईं दुआ सां उहे पोलिंगूं असां 3300 वोटनि खां खटियूं ऐं जेका बि हुनमें कारकर्दी असां खां वधीक साईं रोशन जी हुई हुन उतां जे इलाइक़े जो जेका ख़बर हुई त भई कहिड़ा माण्हू किथे आहिनि कीअं आहिनि पोइ कुझु मुरीदनि ते नाराज़ थियो पियो साईं पोइ मां चयोमांसि मूंखे तव्हां नाराज़ न थियो सालनि खां वठी मुस्लमान जा वास्ता वॾी हुआ ऐं उन्हनि वोट असांखे कया पर लाबी ॿीअ में बीठा पोइ मूं जॾहिं चयोमांसि नाराज़गी न कयो त मूंखे खीर थी त भला इहे जेके तव्हां चओ था त नाराज़ थो थिया न इहे मूंखे छॾींदा न आउं उन्हनि खे छॾींदा ऐं इहे मूंखां दुआ रही कोन सघंदा ऐं आउं उन खां दुआ कोन ॾेई सुभाणे ॾिसो त पाण ई ईंदा अचनि था पोइ वाक़ई ॿिए ॾींहुं ट्रांसफर भरे साईं रोज़ पंचायत कार्ड ॾियो ऐं तव्हां असांखे ॼाण ॾिनी त भले तव्हां हुन जे कैंपस में रहो वोट असांखे ॾियो तव्हां ज़ाहिर भले न ॾियो पर साईं को असां ते नाराज़ असां ईअं कयो ऐं मूंखे जेको अलाह ने इहे मूंखे कोड़ा न आहिनि मुंहिंजा बच्चा आहिनि उहे ॾाढा प्यारा आहिनि पर हिकिड़ी ॻाल्हि आउं चवां तव्हांखे त ही मुंहिंजा जेके मुरीद आहिनि ग़रीब वीचारा इन्हनि जी तव्हांखे ॾाढी पार्क आहे असांजा लाइ घणा ॾींहं हिन जी वञण खां 4-5 ॾींहं जी ॻाल्हि ॿुधायां इहे असांजा लाइ घणा ॾींहं मुंहिंजे मुरीदनि जी पार्क मतिलबु त तव्हांखे वेंदे वेंदे बि यादि कंदो वियो पार्क कंदो वियो त अहिड़ी जेका मोहबत हुई हुनजी अव्हां सां जेको प्यारु हो हुन पाण जी पूरी ज़िंदगी मुरीदनि जे हवाले करे छॾी ऐं ग़रीबनि जी पंहिंजे मोहबत जो एॾो वॾो इज़हार कयो जो आउं सम्झां थो त सिंध जी वॾे में वॾी जनाज़े नमाज़ साईं रोशन साईं सिंध में असां बि घुमिया आहियूं पीर फ़क़ीर ॾिठा अथऊं दरगाहुनि ते बि विया आहियूं जिते किथे ॾिठा अथऊं बेनज़ीर जी नमाज़ मूंखे यादि पए थी अब्दुलसलाम साईं असां गॾु बीठा पर बेनज़ीर जी नमाज़ अलाए किथे पढ़ी वई अलाए छा पढ़ी असां ऐं इहा ॻाल्हि सम्झ में कान्हे माण्हू तमामु जजा पर नमाज़ जी बाक़ाइदा थिए ईअं न थी उहा हिकिड़ी गाॾी उहा फेराईंदा पिया जा हुते ऐं अब्दुलसलाम गॾु बीठा अब्दुलसलाम इहे लफ़्ज़ मूंखे चई दादा साईं बचर शाह बेनज़ीर खे अचणु न खपंदो उहो ॿार जॻी हिते न अचे शहीद कोन थिया उहो मूंखे इज्तमा थोरो आउं सम्झां थो त वसी लॻे थो पर नमाज़ न थी साईं जो इज्तमा बि वॾो ऐं नमाज़ बि बाक़ाइदा आउं सम्झां थो त इहा जेका शान आहे जेका अलाह जो करम नबी साईं जी जेका रहमत वठी उहा साईं रोशन शाह ते वठी ऐं अल्हम्दुलिल्लाह असां उन मोहबत जे तव्हांजी मोहबत मुरीदनि जे ओड़े पाड़े जी मोहबत जो असां शाहकार ॾिठोसीं ज़िंदगी में एतिरा माण्हू आहिनि तमामु भला माण्हू बि आहिनि पर उन्हनि जे लाइ बि कॾहिं कॾहिं किथे शिकायत थियण में साईं असां सां
भलो न हलियो असां सुठो न हलियो पर साईं रोशन जा कि अलाह साईं अहिड़ो पैदा कयो जो दुनिया में कंहिं बि माण्हू खे साईं सां शिकायत न कंहिं बि माण्हू सां साईं खे कंहिं क़िस्म जी अदावत कोन हुई शिकायत कोन हुई को अरमान कोन हो सभु माण्हू उनखे जहिड़ो वरी सम्झंदा उहो जहिड़ो वरी हुयो ख़ुदा जो कानून हो हुनजी मौत बि वफ़ात बि मुंहिंजे हथनि में थी ऐं मां सम्झां थो वफ़ात खां अॻु में 10 मिंट बि ॻाल्हाईंदो रहियो ख़ुदा मूंखे हीअ तकलीफ़ आहे मूंखे अजर पियो मूंखे सीधो थिए अस्पताल जे दर ते जीअं पहुतासीं तीअं पाण दम ॾेई छॾी वफ़ात अस्पताल में अंदरि पोइ हुननि घणी लेकिन ॿियूं हयूं हुयूं पर जीअं अखियूं दरवाज़े ते पूरी वरी अखि न पूरी इहे सभु आसानियूं इहे सभु मुरादूं अलाह जे बुज़ुर्गनि सां थींदियूं आहिनि उन्हनि खे मरण वक़्तु बि का तकलीफ़ कोन थींदी आहे छो जो मुंहिंजे नबी सुने सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो जॾहिं आख़िरी वक़्तु आयो त पाण मस्जिद में बि ऐलान करायूं त बाबा मूं ॾे जंहिंजो हक़ हुजे को लड़णो हुजे का ॻाल्हि हुजे को हिसाब किताब रहियल हुजे त अची मूंखां वठे छो जो अलाह साईं जेको मूं ते कमु सौंपियो मूं उहो दुनिया में पहुचाए छॾियो आहे उहो नियापो हाणे मुंहिंजो वक़्तु क़रीब आहे तंहिंजे करे मां ऐलान थो करायां त अचे जंहिंजो हिसाब किताब मूं ॾे हुजे मूंखां वठी असां किराम रोअणु शुरू कयो त ईअं हो आहे ईअं छो था कयो छा पिया हुआ चओ अलाह से तव्हांखे वरी ज़िंदगी ॾे ऐं तव्हां ॾे कंहिंजो हिसाबु हूंदो उते हिकिड़ो माण्हू आयो ऐं नबी सिंह जे हुज़ूर में चयो त साईं तव्हां ॾे मुंहिंजो हिसाबु किताबु आहे हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अना सख़्तु कावड़िया ऐं उथी तलवार कढी थी त तुंहिंजो सिर खां अलॻि करे ॾियां तूं मालिक जे लाइ तूं मुंहिंजो हिसाबु किताबु जेको हिसाबु किताबु तुंहिंजो आहे बुखा वठो पाण हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला खे मना कयूं त छॾ हुनखे ॻाल्हाइण ॾे पुछूं त हुनजो कहिड़ो हिसाबु किताबु आहे उन माण्हू चयो त साईं जॾहिं तव्हां चङी उहद ते पिया वियो त उन वक़्त में तव्हांजे हथ में चबुक हुयो ऐं तव्हां उहद आहे या बदर आहे तव्हां मूंखे चबुक वाहे कढियो त तूं जल्दी करे पहुच जंग मैदान में मूंखे उहो ॾाढो ॾुखियो लॻो ऐं इन करे मूंखे हुनजो कसास पियो पोइ पाण नबी जन फरमायो नबी जन फरमायो त हिनखे उहो चबुक ॾियो हिनखे त मूंखे हणे ऐं पंहिंजो बदिलो वठे उन ते बि असां सगुरा ॾाढा कावड़िया चयूं त साईं इहो हिनखे कहिड़ी ज़रूरत आहे जो तव्हांखे चबुक हणे भले असांजे पुठनि ते हणे तव्हांजे पुठनि ते हणणु कोन ॾींदासीं मालिकनि चयो त न हिन जो हक़ु आहे त मुंहिंजे पुठनि ते हणे उहो जॾहिं हुनखे उहो चबुक ॾिनो वियो त उन चबुक वारे चयो त साईं जॾहिं तव्हां मूंखे चबुक कयो त मुंहिंजा पुठा उघाड़ा तव्हां बि पंहिंजा पुठा उघाड़ा कयो त मुंहिंजो पोइ कसास पूरो पाण फरमायूं त मुंहिंजी कमीस मथे कयो त हीउ मूंखे इहो दुरो हणे हिन जो कसास पूरो थिए हुन जॾहिं कमीस मालिकनि जी जॾहिं मथे कयूं त हुन यकदमि वञी करे नबी साईं जन जे पोयां जॾहिं पाण महराज ते विया रब साईं मोहर हणी पोयां जंहिंते लिखियल हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल अल्लाह पोयां मालिकनि जी मोहर हणी हुई पाण उन जेको चबुक वारो हो बुरे वारो हो उन नबी साईं जन जी हुन मोहर खे चुमी ॾिनी अचूं रखियूं ऐं पोइ पाण हटी वियो ऐं रारो कतार रोए पियो त मालिक तव्हां खां किसास केरु वठंदो मूंखे इहा मोहर चुमणी ऐं पंहिंजे लाइ जन्नत जे लाइ जाइ ठाहिणी त हिते नबी साईं जन फरमायो त
त हाणे तुंहिंजे मथां जन्नत लाज़िम थी वई आहे। अल्हम्दुलिल्लाह पोइ पाण जॾहिं इहो फ़र्ज़ु पूरो कयूं तव्हांखे असांखे बि ज़िंदगीअ में ईअं करणु खपे। आउं हमेशह इहो चवंदो आहियां त नमाज़ूं असां ते लाज़िम आहिनि, असां नमाज़ पढ़ूं, असां ते इहो बि लाज़िम आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हमेशह दुरूद पढ़ूं, पर इन ई सां गॾोगॾु ॿी वॾी ॻाल्हि दुनिया में रहण जी इहा बि आहे त कंहिंसां ज़ुल्म न कयो, कंहिंसां ॾाढ न कयो, मिटु हुजे, माइटु हुजे, दोस्त हुजे, पाड़े वारो हुजे, सभिनी जा हक़ आहिनि, उन हक़नि जी हिफ़ाज़त कयूं। नबी जन पाड़े वारे लाइ हमेशह ताक़ीद कंदा त पाड़े वारे खां हमेशह पुछो त हुनजे घर में अन्न आहे, नांगी चढ़ी अथसि या न चढ़ी अथसि, उहा ॾिसो, पीअण लाइ पाणी अथसि या न, हुनजो हाल कहिड़ो आहे, कपिड़ो लटो अथसि कोन्हे, पाड़े में जेके माण्हू तव्हांजे रहनि था उनजो ख़्यालु कयो। हज़रत अली साईं जन फरमायो त एतिरो पाड़े वारा न चवंदा त मां त कॾहिं ॾिजंदो त कॾहिं साईं यार ईअं न चवनि त बाबा पाण ज़मीन मूं बि हिननि खे हिसो ॾियो, पंहिंजे घर मूं बि हिननि खे हिसो ॾियो, एतिरे क़दुरु ताक़ीद कंदा। पोइ साईं जन जो जॾहिं आख़िरी वक़्तु आयो त मालिकनि खे बुख़ार थी पियो, बुख़ार थियण खां पोइ सदन सख़्तु पघर लथो, तमामु घणो, अम्मा साईं चए थी त एॾो पघर हो जीअं वही का लहंदी आहे, ऐं मूं ॾिठो त एॾो पघर ईअं वहे पियो। पोइ पाण कमरे में आरामी थिया, हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम हाज़िर थियो ऐं चयईं ॿाहूं ॿधी अल करे त पेर चुमी हल कयईं, साईं हाणे तव्हांजो वक़्तु जेको आहे मालिकनि सां मिलण जो थी वियो आहे, तव्हां चाहियो त तव्हां हलो, जे तव्हां नथा चाहियो त पोइ अव्हांजो हुकुम मुंहिंजे अखियुनि ते मां उहो वरी पैगाम पहुचायां। छो जो नबियुनि खे इहो आहे त उन्हनि खां जॾहिं हीउ दुनिया मां वञण जो वक़्तु अची वेंदो आहे त इज़राइल अलैहिस्सलाम पुछंदो आहे त साईं हुकुम अची वियो आहे, वधीक अव्हांजी मर्ज़ी। पोइ जेकॾहिं उहे राज़ी थींदा आहिनि वञण जे लाइ त पोइ उन्हनि जे रूह मुबारक खे अलाह ताईं पहुचायो वेंदो आहे। जे नाराज़ी थींदा आहिनि त पोइ वरी एक्सटेंशन कंदी आहे उनखे दुनिया में रहण जी। अहिड़ी तरह सां मालिक जो सिलसिलो हले पियो, पर नबी साईं वटि सिधो से इज़राइल अलैहिस्सलाम कोन आयो, पहिरियां जिब्राइल अलैहिस्सलाम आयो, जंहिं ॿाहूं ॿधी हथ पेर चुमी अर्ज़ु कयो त साईं वक़्तु अची वियो आहे, तव्हां पसंदि कंदो हाणे हलणु या जीअं हुकुम हुजे। पाण फरमायूं त मूं जिब्राइल अलैहिस्सलाम खे चयूं त मूं अलाह जे रसूलनि, अलाह जे प्यारनि ऐं उनजी मोहबत करण वारनि जी दोस्ती खे क़बूलु कयो, ऐं जेको सॾु खणी आयो आहे इन पोइ मूं उन नापे खे क़बूलु कयो। उन खां पोइ मालिकनि खां इजाज़त घुरी वई त साईं इज़राइल अलैहिस्सलाम दरवाज़े जे ॿाहिरां बीठो आहे, इजाज़त ॾियो त अंदरि हिन कमरे में अचे। पोइ जिब्राइल अलैहिस्सलाम खे मालिकनि चयो त भले इजाज़त ॾियो, तव्हांखे इजाज़त आहे, अंदरि अचे। पोइ अंदरि आयो, पहिरियां पेरनि खां अची बीठो, पेर चुमी, पोइ वरी महबूबनि जे मथे मुबारक खां अची बीठो मालिकनि ॾे, ऐं पाण इजाज़त कई त हाणे इजाज़त ॾियो त अव्हांजे रूह मुबारक खे अलाह साईं सॼो आहे। पोइ जॾहिं रूह मुबारक जे हथ करी पिया इज़राइल जा त पाण घड़ी घड़ी लाइ हुनखे चयूं इज़राइल हथ कढ। इज़राइल परे थी बीह रहियो ऐं चईं पाण मालिकनि फरमायो त एॾी तकलीफ़ जेसीं आहे इहा थोरी घणी थींदी आहे त पाण जिब्राइल अलैहिस्सलाम खे चयूं ज़ारो कतार पंहिंजे अखियुनि मां पाणी वहायूं। जिब्राइल अलैहिस्सलाम खे चयूं त रब साईं खे नियापो ॾे ऐं इहो मुंहिंजे तरफ़ां अर्ज़ु कर त मालिक अॼु जेको दर्दु ॾियणो अथई मूंखे ॾेई ॾे, मुंहिंजी उमत खे दर्दु न ॾिजां। अलाह साईं जे हुज़ूर में जिब्राइल अलैहिस्सलाम इहो अर्ज़ु रखियो त
ऐं रब पाक सुणे मुंहिंजे महबूब नबी इहो पैगाम मोकिलियो त मुंहिंजा सुहिणा महबूब तोखे भाण का शइ कोन थींदी ऐं तुंहिंजी उमत बि जेका निमाज़ खां पोइ फर्ज़ निमाज़ खां पोइ आयतुल कुर्सी पढ़ी पाण ते शुकारींदी उन जो हिकिड़ो क़दम ज़मीन ते हूंदो ऐं ॿियो क़दम उनजो जन्नत में हूंदो का तकलीफ़ कोन थींदी। इहो जेको शायदि जेका थोरी तकलीफ़ आई इहा असां उमत जे छुटकारे जे लाइ अलाह साईं असांजे हिन महबूब जी उमत खे उन छुटकारे में आंदो त क़यामत ताईं जेके महबूब जा उमती महबूब जा प्यारा पंहिंजो साह ॾींदा उन्हनि खे तकलीफ़ कोन थींदी। आयतुल कुर्सी पढ़णु शर्त कयो वियो त जॾहिं फर्ज़ नमाज़ पढ़ूं था पाण उनजे पोयां आयतुल कुर्सी पढ़ी पाण ते शुकारे छॾियूं। इन आयतुल कुर्सी जी वॾी मंज़िल आहे। इहा आयतुल कुर्सी तमामु वॾी अहमियत रखे थी। क़ुर शरीफ़ में अलाह से फरमायो त 3 दफ़ा नबी साईं ॿुधायो त 3 दफ़ा आयतुल कुर्सी पढ़ी जेके माण्हू सुम्हनि था अलाह साईं उन्हनि खे पंहिंजे हिफ़ाज़त में वठी ईंदो आहे। उन्हनि खे दुनिया जी का बि तकलीफ़ ॾींदड़ शइ उहो इंसान हुजे उहो जानवर हुजे उहो जीत हुजे उहो कंहिं क़िस्म जी बि ईज़ा वारी शइ जेका आहे उहा उन ते हावी कोन थींदी उनखे तकलीफ़ न थींदी ऐं हू सुबुह ताईं अलाह जी मलाइकनि जे बिल्कुलु तहवील में रहंदो ऐं उनखे कुझु कोन थिए। आयतुल कुर्सी तव्हां राति जो पढ़ो पाण बि पढ़ो बचनि खे बि पढ़ी शुकारियो दोस्तनि खे पढ़ी शुकारियो उमत खे पढ़ी शुकारियो। अलाह साईं इन में एतिरी वुसअत रखी आहे जो हर शइ जंहिंजो नालो खणंदा वेंदो उनखे अलाह साईं जी हिफ़ाज़त उनखे कवर थींदो वेंदो। नबी साईं जे रहमतुनि में माण्हू ईंदो उन खां पोइ पाण फरमायूं हिकिड़ी आयतुल कुर्सी चौथी जेका आहे उहा पढ़ो जेका पंहिंजा अज़ीज़ अक़ारब गुज़ारे विया आहिनि जेके अबो ॾाढो माउ पीउ अज़ीज़ अक़ारब दोस्त यार मुर्शिद ऐं तव्हांजा पाड़ेसी जेको आहे उन लाइ इहा आयतुल कुर्सी पढ़ो ऐं उन जो सवाबु उन्हनि माण्हुनि खे ॾियो त जीअं उन्हनि जा दर्जात उते बुलंद थियनि उन्हनि जूं वधायूं उते बुलंद थियनि। मां हाणे थोरो कुझु ॾींहंनि में नेट ते हिकिड़ो हदीस पाक ॿुधी जंहिंमें लिखियो नबी साईं ॿुधायो त हिकु माण्हू कबर में हो ऐं अचानक उन जे लाइ कंबल पलंग पिया सिंगार कनि ख़ुशबू पियूं लॻनि ऐं हुन पुछियो त मां छिगल खट ते पियो आहियां इहे तयारियूं कंहिंजे लाइ चयूं त तूं हाणे हिन छिगल खट न हाणे हिन पलंग ते सुम्हंदे छो जो तुंहिंजे पुटनि तुंहिंजे लाइ कुल शरीफ़ जो विर्त करायो आहे उन्हनि जो ज़िक्र करायो आहे उन्हनि जे बदिले में तुंहिंजे दर्जे खे असां बुलंद कंदासीं। उन्हनि वटि उन्हनि जी जे लाइ जेके वीचारा गुज़ारे विया आहिनि उन्हनि खे ॾियण लाइ उन्हनि वटि पाण हाणे कुझु कोन था कनि उन्हनि जा तोबा जा दरवाज़ा बि बंदि थी विया सवाब बि उते कोन था करे सघनि। असांजो कमु आहे जेतिरो थी सघे उन्हनि जे नालनि ते ख़ैर कढूं उन्हनि जे नालनि ते सदका कढूं उन्हनि जे नालनि ते ग़रीबनि खे खारायूं उन्हनि जे नालनि ते असां सलात सलाम कयूं उन्हनि जे नालनि ते आयतुल कुर्सी पढ़ूं क़ुर शरीफ़ पढ़ूं बिस्मिल्लाह रहमान रहीम सिर्फ़ु पढ़ी उहा बि सवाब में शामिल थींदी। इन करे मां इहा बि गुज़ारिश कंदुसि त निमाज़ जा पाबंद थियो। निमाज़ नबी साईं जन चयो त निमाज़ ढाल आहे गुनाहनि खां ढाल सिर्फ़ु गुनाहनि खां ढाल न आहे पर दुनिया जी हर मुसीबत खां ढाल आहे हर तकलीफ़ खां ढाल आहे हर जेका ईज़ार सां ॻाल्हि आहे उन खां ढाल आहे। तंहिं करे पंहिंजो बचाव दुनिया में बि करिणो आहे आख़िरत में बि करिणो आहे इन ढाल जो सहारो ज़रूरु वठो। या नबी साईं खे गिफ्ट थी मिली जॾहिं पाण महिराज ते विया पंज नमाज़ूं गिफ्ट थी मिली। तव्हां 5 पढ़ो 5 नथा पढ़ो 4 पढ़ो 4 नथा पढ़ी सघो 3 पढ़ो 3 नथा पढ़ी सघो 2 पढ़ो 2 नथा पढ़ी सघो 1 पढ़ो त जीअं तव्हांखे आदत पए 5 नमाज़ जी ऐं उन जे करे हिकु उन करे गुज़रान अलाह जाॾो हिकु दफ़ो सजदो इंसान खे ज़रूरु करणु खपे छो जो जॾहिं मालिक तव्हां असांखे पैदा बि कयो त मलाइकनि जो हिन खे छो थो पैदा करे हे त हुते ज़मीन ते वञी शिर कंदा मारींदा हिक ॿिए खे खून कंदा रत वाईंदा इबादत जे लाइ असां ई तुंहिंजे लाइ काफ़ी आहियूं हिननि खे न पैदा कर
ये तमामु बंदि कंदा वञी हेठि अलाह साईं फरमायो त न इहा मखलूक मुंहिंजे महबूब मदद जी घोट जी पैदा करणी आहे हुनजे लाइ तंहिंजे करे हुनजे ज़िक्र लाइ मूंखे इहा मखलूक पैदा करणी आहे पोइ मालिकनि जे हुकुम सां असां सभु पैदा थियासीं ऐं इन पैदाइश खां पोइ जॾहिं असां हिन धरतीअ ते रातो वियो उन खां गॾु जिब्राइल इस्लाम कयो त मुंहिंजा महबूब सोना सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां हिकिड़ो अर्ज़ु कयां पाण जो हिकु अर्ज़ु कर कि मां इहो अर्ज़ु कयां त दुनिया जा चंड तारा कतियूं झुड़ मींहं समुंड दरिया शहर ॻोठ वाण इंसान जेकॾहिं अव्हां जी ज़ात न पैदा करे त रब या का शइ पैदा न करे असां सभु जेको वजूद आहियूं हिते काइनात जो वजूद जेको आहियूं उहो नबी सोने सरदार जे वजूद जे ई करे आहियूं उन्हनि जे आमद जे करे आहियूं हज़रत जिब्राइल साहब खां नबी साईं सोने सरदार खे पुछो जिब्राइल तुंहिंजी उमिरि केतिरी थींदी चईं ॿियो त मूंखे यादि कोन्हे पर हिकिड़ो सितारो मूंखे यादि पए थो आसमान में उहो टिमकंदो हो उहो तमामु रोशन सितारो हो उन खे मां 40,000 साल जेको आहे उहो मां मूंखां उहो ॾिसंदो रहियुसि 40,000 साल पाण फरमायूं त जिब्राइल इस्लाम इहो मुंहिंजो नूर हुई मां हुयो मुंहिंजो दोस्तो अहिड़ो रंग लॻल आहे पाण खे जंहिंमें पाण खे सोने साईं मेहर शाह ॾिसो तव्हां हिते वेठा आहियो मोहम्मद ते मुरीद किथे जायो साईं मेहर शाह टिब में इहा कहिड़ी ताक़त या कहिड़ी मंज़िल हुई न टेलीफोन हो न ही फोन हुया न इहो रवाजु हुयो न असां वटि जेको आहे सो नेट हुई पर इहा नेट कुदरती हुई उन्हनि जे रूह जी नेट हुई उन्हनि जे रूहानियत जी नेट हुई जेका तव्हांजे दिलि खे छिके हितां खां खणी तव्हां हिते वेठा आहियो पर मूं समुंड जे किनारे ते बि साईं महिल जा मुरीद ॾिठा जिते हथ ख़तमु थी वञे सिंध जी उते बि साईं जा मुरीद ॾिठा अथऊं पंजाब में ॾिठा अथऊं बलोचिस्तान में ॾिठा अथऊं इहो छा हो इहे उन्हनि जूं करामतूं हुयूं रूहानियत जी हिकिड़ी छिक हुई ज़ाहिर आहे हितां जा ॿ माण्हू विया हूंदा हुते उहो रंग ॾिठो हूंदो वरी अची ॻोठ में ॿुधायो हूंदो मोहम्मद तेमेल बाबा मां त हुते खां बुज़ुर्ग ॾिसी आहियां जेके भितियूं ॻाल्हाइनि पिया जेके मुसलो पाणी ते विछाए नमाज़ूं पढ़नि था दरियानि जे विच में मेहर शाह दरिया में मेहर शाह दरिया चवंदा आहिनि हिकिड़ी करामत इहा बि आहे त पाण दरिया जे विच में नमाज़ जो टाइम थियो मुसलो उते उछलियो ऐं उन ते बि नमाज़ पढ़ियो मक़सदु इहो भितियुनि खे हलायूं भितियूं जेके ठहियल आहिनि पंहिंजूं इहे त उन इहो छा हो अलाह जी ताक़त हुई नबी साईं जिन जो दुरूद हुयो जंहिंजे करे इहे सभु ताक़तूं मिलियूं अलाह साईं फरमाईंदो त बंदो जॾहिं नमाज़ जी हालत आयासीं नमाज़ पढ़े थो जॾहिं सजे में अचे थो त पोइ उन जे मुंहिंजे विच में सभु पर्दा ख़तमु थी था वञनि हू मूंसां सिधो ॻाल्हाए थो ऐं आउं हुन सां सिधो ॻाल्हायां इहा छोकिरी अलाह साईं पंहिंजे महबूब खे ॾिनी ऐं सजे में जॾहिं वञूं था रब पाक मलाइकनि खे सॾे चवंदो ॾिसो जंहिंजे लाइ तव्हां चवंदा न त हू खून पखेड़ींदा दुनिया में गंद कंदा बदमाशूं कंदा रुलाईंदा माण्हू मारींदा अॼु ॾिसो था कीअं मुंहिंजे सजे में पिया आहिनि रब साईं वॾे ॻाल्हि सां फ़ख्र वारो मालिक आहे सभु वॾाई उन खे आहे फ़ख्र सां मालिक ॾिस मुंहिंजा बंदा कीअं पिया आहिनि मुंहिंजा ख़लाकनि खे इहा वॾी अज़मत आहे उन खां पोइ ऐं इहो दुरूद शरीफ़ खे तव्हां घणो घणो दुरूद शरीफ़ उहा ताक़त आहे जेकॾहिं माण्हू उन मंज़िल ते पहुची वञे त मूंखे यकीन आहे मुंहिंजो ईमान आहे जेकॾहिं पहाड़ खे जे ॿ टुकर थी त ॿ टुकर थी पहाड़ वठी अचो तव्हां इन खे तमामु मां मुरीदी जी हैसियत में मुर्शिद जी हैसियत में तव्हांखे ॿुधायो थो दुरूद शरीफ़ वाहिद शइ अथव जेका छो जो ही काइनात शइ न बि सही कान त दुरूद उन जो आहे हीअ काइनात उन जी आहे उन मालिक जी काइनात आहे तंहिंजे करे उन जो नालो जेको आहे हिन सॼी काइनात ते हावी आहे हर शइ जे लाइ दुरूद तव्हांजो इलाजु आहे ऐं दुरूद इब्राहिमी आहे जीअं अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद
मुहम्मद वला आल मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम वला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद वला आल मुहम्मद कमा बारक अला इब्राहीम वला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इहो दुरूद इब्राहिमिया ऐं इन दुरूद जी अहमियत सभिनी दुरूद खां वधीक अहमियत आहे। जेकॾहिं इहो तव्हां दुरूद निमाज़ में न पढ़ो त निमाज़ कान थींदी। तंहिंजे करे इहो बि जिन खे यादि आहे ॾाढी वॾी ॻाल्हि आहे त तव्हां नंढिड़ो दुरूद से तव्हांखे ॿुधायां थो जेको आहे या रसूल अल्लाह। या रसूल अल्लाह जो विर्द इहो बहितरीनु दुरूद आहे, नंढिड़ो आहे। असां आमिरनि ते या रसूल अल्लाह 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 5 दफ़ा पढ़ूं, 5 दफ़ा हिन ते पढ़ूं, 10 दफ़ा 100 दफ़ा तव्हां सुबुह जो जीअं उथो था निमाज़ खां पोइ, निमाज़ खां अॻु में निमाज़ ते को नथो पुॼी सघे त उन खां पोइ 100 दफ़ा इहो दुरूद पढ़ी पाण ते पुकारियो ऐं इन खे पंहिंजे बचनि जे मथां हीअं करे पुकारियो ऐं इन जे पाणी जे मथां इहो पुकारे इन खे पाणी खे महफ़ूज़ कयो कि ॿार बीमार आहिनि त उन्हनि खे छॾा हणो, माल बीमार आहे उनखे छॾा हणो, फसल भलो नथो थिए उन में उहो पाणी हारियो। तव्हांजे पंहिंजे ज़िंदगी खे का तकलीफ़ आहे उनखे हारियो, का मुराद पूरी नथी थिए त इहो पाणी ॾुक नबी सल्लल्लाहु जो पाणी इहो पियो, अलाह कंदो सभु में तूं बरात ॾियो ऐं तव्हां इहो महसूसु कंदो कंहिंमें कमु आहे। या रसूल अल्लाह ते 3 दफ़ा पुकारो हणो, 5 दफ़ा पोइ कमु कयो तव्हांखे इनकार कोन कंदो। तव्हांजी सॼी सारी काइनात तव्हांजे मुठ में अची वेंदी। दुरूद जी ताक़त नबी सोणे जी ताक़त खे मज़बूत कयो। जुमे जे ॾींहुं जेको मूं दुरूद इब्राहिम पढ़ियो इन जे लाइ 4 मलाइक नबी साईं वटि आया, हज़रत इसराफील अलैहिस्सलाम, हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम, हज़रत इज़राईल अलैहिस्सलाम ऐं हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम, 4 आया। चइनी जी कुदरत मुख़्तलिफ़ ताक़तूं ॾिनियूं। जिब्राईल अलैहिस्सलाम खे इहा ताक़त आहे जो अलाह जो डायरेक्ट मैसेज जेको आहे नबियुनि ताईं पहुचाईंदो आहे। इज़राईल अलैहिस्सलाम खे ताक़त आहे माण्हू कहिड़े बि कोन में हुजे, किथे बि लिखियलु हुजे, पर हुनखे इहा ताक़त ॾिनी आहे त हू रूह कब्ज़ कंदो आहे। हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम खे इहा ताक़त ॾिनी आहे त हू जुड़ मींहं जेके ॾिसो पिया पंहिंजे मथां उन्हनि खिवड़नि हिननि ते गोड़ ते उनजो कंट्रोल हूंदो आहे। हज़रत इसराफील जॾहिं क़यामत ईंदो सूर फूकींदो जंहिंमें सभई माण्हू ॿाहिरि निकिरी ईंदा क़ब्र तां ऐं पंहिंजो अलाह जे हज़ूर में पेश थींदा हिसाब किताब जे लाइ। इन सभिनी खे ताक़त उन्हनि चइनी नबी साईं खे फरमायो त साईं असां तुंहिंजी उन उम्मती लाइ दुआऊं घुरंदासीं जेको जुमे जे ॾींहुं तुंहिंजे मथां दुरूद इब्राहिम 10 दफ़ा पढ़ंदो त असां हुन लाइ छपर छांव थींदा। उन तुंहिंजे उम्मती आहे उनजे मथां पर ॾींदासीं, उनखे ढकींदासीं, असांखे अलाह जेका ताक़त ॾिनी आहे उहा असां उन माण्हू बंदे लाइ सिफ़ारिश कंदासीं ऐं उनखे पंहिंजे परनि में मुबारक वठंदासीं। त इहे ॻाल्हियूं जेके आहिनि तव्हांखे ॿुधाईंदो वञा दुरूद जो। अलाह साईं अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे सुहिणे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी ॾिनो। असां ख़ुशनसीब आहियूं जंहिंजे लाइ इंसान त छा पर नबी बि इहो सिखंदा विया त अलाह साईं असांखे इन वक़्त में पैदा करी आहे जंहिंमें तो हीअ उमत पैदा कई ऐं पंहिंजो असांखे बि पंहिंजे महबूब जो उमत ई करी आहे। नबियुनि खां वधीक असांखे इहो दर्जो ॾियां त असां तुंहिंजे महबूब जा उमत ई कयूं। पाण नबी सन जिन फरमायो त मुंहिंजी उमत जेका आहे जेका मूंखे दुरूद पढ़ंदी क़यामत जे ॾींहुं उहो मूंसां गॾु हूंदा ऐं मां उन्हनि खे जन्नत में वठी वेंदुमि। हिकिड़े पहिरें जिब्राईल अलैहिस्सलाम खे ॾाढो शौक़ु थियो, रब साईं खे चई मालिक मूंखे इजाज़त ॾे त मां तुंहिंजी इबादत कयां। अलाह साईं फरमायो तोखे इजाज़त आहे तूं वञी इबादत कर। 40,000 साल हुन इबादत कई, 40,000 साल हुन इबादत कई, सजदा ॾिनई, उन में रुकू वतई, अलाह अकबर चई, 40 सालनि खां पोइ सलाम वराई। पोइ रब खे चई मुंहिंजा मालिक मुंहिंजी इबादत क़बूल कई। अलाह से फरमायो बिल्कुलु जिब्राईल अलैहिस्सलाम तो तमामु मुंहिंजी सुठी इबादत कई।
तो डिघा सजदा किया, डिघा रुकू किया, ऐं तूं 40,000 साल तो मुंहिंजी इबादत करे वरिती, तोखे आऊं पंहिंजे बरकतुनि सां नवाज़ां थो, महबूब मदनी घोट जे रहमतुनि सां तोखे नवाज़ां थो, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ। चईं ॿुधायो, हुकुम कयो। तुंहिंजी 40,000 सालनि जी इबादत कजे कि जॾहिं मुंहिंजे महबूब जी उम्मत ईंदी, पोइ सुबुह जो बरक़ा तूं सुन्नत जेका पढ़ंदा, उहा सुन्नत तुंहिंजे हिन 40,000 साल जे इबादत खां वधीक हूंदी। इहा आहे नबी सुने सरदार जी उम्मत जो शान ऐं तव्हांजो शान। मौलवी जे तव्हांखे ड्रिजारे गुर्द हणंदव, फलाण कंदव, अंदरि फाड़ींदा, तव्हांखे कुझु कोन्हे, का ॻाल्हि कोन्हे, कोई गुर्द कोन्हे, का मुसीबत कोन्हे, सिर्फ़ असां पाण में पैदा कयूं। मुंहिंजे मुंड में चई वियुमि, सिर्फ़ु पाण ते कंट्रोल कयो, कंहिंसां ज़ुल्म न कयो। का नमाज़ रहिजी वई त अलाह वॾो मालिक बख़्शे छॾींदो, को रोज़ो रहिजी वियो अलाह बख़्शींदो, पर हुकूकुल इबाद कोन बख़्शींदो। माण्हुनि बंदे जो हक़ ॾे न बख़्शींदो। कंहिंजो तव्हां खून कयो, कंहिंजी ज़मीन पाए वियो, हुनखे ख़बर हुजे या न हुजे, कंहिंजो कर्ज़ खाई वियो, कंहिंखे ईज़ा रसायो, कंहिंखे तकलीफ़ ॾिनो, इहा शइ बख़्शिश वारी न आहे। बाक़ी हर शइ जी बख़्शिश। अलाह साईं फरमायो त मां तव्हां सां एतिरो प्यारु कंदो आहियां, 70 माउनि जेतिरो प्यारु मां नबीअ जी उम्मती सां कंदो आहियां। 70 माउ। हिकिड़ी माउ जो तव्हां प्यारु ॿुधो आहे? हिकिड़ी माउ जो प्यारु तव्हां ॿुधो हूंदो त उनजो जेकॾहिं को छोकिरो, उनजो पुटु फर्ज़न को ख़राबु थी पए, बुरी सोबत में अची वञे, पुलिस उनखे पकिड़े वञे, उनखे मारे, त माउ जो आवाज़ु इहो हूंदो आहे त बाबा वारो कयो, मुंहिंजे पुट खे छॾाइजो, मुंहिंजो पुटु अहिड़ो कोन्हे, इन जी सोबत ख़राबु आहे, ग़लति माण्हू मिलिया त तॾहिं ईअं थियो आहे, पर मुंहिंजो पुटु पाण ख़राबु न आहे। जॾहिं दुनिया जी माउ एतिरी ॻाल्हि पंहिंजे पुट लाइ बर्दाश्त नथी करे सघे त पोइ छा था सम्झो, जेको रब 70 माउनि जेतिरो प्यारु रखे थो, उहो असांखे भाउ में बि न कॾहिं बि न। अवां जन्नत ई जन्नत आहे। नबी सुहिणे सरदार जा उम्मती आहियो, अवां पंहिंजे सुहिणे महशा दरिया जा मुरीद आहियो, उहो उते साणी थींदो। नबी सुहिणो सरदार असांजो अॻु में ई अॻुवाण आहे, सरदार आहे, सभई बुज़ुर्ग हुनजे आहिनि। वीरान पीर दस्तगीर सुहिणो सरदार असांजो वाली आहे, ऐं असां उहे मंज़रूं माणींदासीं। अलाह साईं असांजो हेजान बि भलो कंदो, आख़िरत बि भली कंदो। ऐं आख़िर में इहो कंदुसि त हिन दुनिया में के बि गनीमत सम्झूं, जो हिन दुनिया में असांखे नबी सुहिणो सरदार ॾिनो हुयो, असांखे बुज़ुर्ग ॾिना विया, असांखे अलाह साईं जंहिं शादियुनि जी इजाज़त ॾिनी, बाग बनियूं ॿारहं सभु ॾिनई, चङाई लंगाई बि पाण हल करण वारो आहे। हीअ दुनिया बि नेमत आहे। असांखे हिन दुनिया खे में बि पंहिंजी ख़ुशहाली जे लाइ, पंहिंजी भलाई लाइ कमु करणा आहिनि, पाड़ेसरनि लाइ कमु करणा आहिनि, इंसान ज़ात लाइ कमु करणा आहिनि। इहा बि उन मालिक जी महिरबानी जो असांखे नसीब कयईं। पर ॿी वॾी महिरबानी बि अॻिते कंदो जॾहिं हीअ जान छॾे रखंदासीं त अलाह साईं फ़रिश्तनि खे सिर्फ़ु 4 सुवाल असांखे यादि करणा आहिनि। उहे पुछंदा क़ब्र में त तुंहिंजो रब कहिड़ो आहे, मां रब कर। असांखे चवणो आहे असांजो रब अलाह आहे, जंहिंजो को शरीक कोन्हे, उहो वाहिद आहे, हुन सां को बि लाॻापियल न आहे, को बि हुनजी इबादत लाइक़ु न आहे, उहो रब अलाह असांजो रब आहे। ॿियो सुवाल कंदा त तुंहिंजो नबी कहिड़ो आहे, हुन नबी जो कर। असां ॿुधाईंदासीं असांजो नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजा असां उम्मती आहियूं, असांजो उहो मोहम्मद मुस्तफ़ा सुहिणो सरदार असांजो नबी। टियों सुवाल कंदा त तव्हांजो दीन कहिड़ो आहे, असांखे उनजे लाइ तयारी करिणी आहे त साईं असांजो दीन इस्लाम आहे, छो जो असां मुस्लमान आहियूं, असांजो दीन इस्लाम आहे। चोथों सुवाल आख़िरी कंदा त इहे ख़बरूं चारूं तव्हांखे किथां पियूं, कंहिं तव्हांखे ॿुधायो। असांखे इहो चवणो आहे त असांखे इहो पंहिंजे सुहिणे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा क़ुर शरीफ़ मां ॿुधायो त साईं हीअ तव्हांजे लाइ हुकुम आहिनि।
उन्हीं जो उन वक़्तु ऐलान थींदो त नबी सुणे सरदार जी तस्वीर ॾेखारियो उन्हनि खे पोइ बाक़ाइदा फोटो नबी सुणे मोहम्मद मुस्तफ़ा सुणे सरदार जो अची वेंदो ऐं उन खां पोइ चवंदा हिन क़बर खे वुसत जो निर्गो कयो भई जेको उछले था अचनि असांखे सामीअ में त माण्हू पासो ई न वणाए सघे इहा वॾी क़बर थींदी वुसत जेतिरी तव्हांजी नज़र हूंदी या एॾी वॾी क़बर थींदी बाग़नि में बहार थी वेंदा जन्नत जा मेवा जन्नत जूं ॻाल्हियूं क़यामत ताईं उहो बंदो इन आराम में सुकून में रहंदो असांखे हिन दुनिया जी जीअं सुबुह जो हर खायूं था सुबुह जो कंहिं नौकिरीअ ते वञूं था वञी ॿार खे खेॾियूं था आसमान था निहारियूं था जॾहिं पाणी न आहे उन मींहं लाइ तरसूं था तयारियूं कयूं था अहिड़े नमूने हुन दुनिया जी तयारी बि असांजी मकान लाज़िम आहे छो जो असांजो अवधी घर उते आहे उनजी संभाल लाज़िम आहे सिर्फ़ु इहे ॻाल्हियूं मां इन करे ॿुधायां थो त मुर्शिद जी सिर्फ़ में मुंहिंजो इहो फर्ज़ु आहे त तव्हां भई जेका मूं ताईं काई ॻाल्हि पहुतल आहे त मुंहिंजी ॻाल्हि जेका ज़हन में उहा तव्हांखे ज़रूरु पहुचायां छो जो नबी सुणे सरदार थियो जंहिं मुंहिंजी हदीत ॿिए भाउ खे पहुचाई उन ईअं सम्झो त पंहिंजो चहिरो मुंहिंजे बरकत सां मुंहिंजे नूर सां मुनवर करे उनजे चहिरे खे मां मुनवर ॾिसंदुसि तंहिं करे मुंहिंजा साईं महर शाह जा सभई मुरीदो ऐं मूंखे इहा ख़ुशी थी थिए त अॼु तव्हां सां एॾी सुठी कचहरी थी आहे ऐं सुठी महफ़िल थी आहे जेका इनशाअल्लाह हर दफ़े थींदी जेसिताईं ज़िंदगी आहे तेसिताईं थींदी इहे ज़िंदगीअ जा सिलसिला आहिनि पिया हलंदा ई जान साईं महर शाह फाउंडेशन तो हलियो क़यामत ताईं सिलसिलो हलंदो ऐं असांखे पंहिंजे महबूब मदनी जी चौट ऐं पंहिंजे मुर्शिद महर शाह जी चौट खे चढ़णो आहे अलाह जे हुकमनि जी पाण खे तकमील करणी आहे उनजे हर ॻाल्हि साम्हूं रखी करे असांखे करणी आहे ऐं रब खां इहा दुआ हमेशह करूं असांखे अलाह सां उन कम में न विझे जंहिंमें हू पाण ऐं पंहिंजो महबूब ऐं असांजो मुर्शिद नाराज़ हाणे दुआ करूं अलाह साईं असांजो ही जान बि बहितर करे ऐं आख़िरत बि बहितर करे रबना आतना फी दुनिया हसनतुम व फिल आखिरत हसनतुम व क़िना अज़ाबन्नार ऐं मुंहिंजा रब असांजी हीअ दुनिया बि बहितर कर असांजी हूअ दुनिया बि बहितर कर ऐं असांखे पंहिंजे अज़ाब खां असांखे पंहिंजे इन मुसीबत खां असांखे इन बाहि खां बचाइजे असां तुंहिंजे महबूब जा उम्मती आहियूं सुहिणे महर शाह जा मुरीद आहियूं असां ते ख़ासि नज़र पाती कजे अलाह साईं असां तुंहिंजा आहियूं तुंहिंजे महबूब जा आहियूं तुंहिंजे दिल मुर्शिद